पाकिस्तान जे बानी कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना जे जनम ॾियारे ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। लाड़काने में गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल खां रैली कढी वई जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि ते गश्त कंदे प्रेस क्लब अॻियां पहुती, जंहिंमें डिप्टी कमिश्नर मोहम्मद नोमान सिद्दीक़, मेयर ख़ैर मोहम्मद शेख ऐं ॿियनि शिरकत कई। कश्मीर में माज़ूर नौजवाननि तरफ़ां हज़ार खान लाशारी, अहमद दश्ती ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं रैली कढी कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना जी सालगिरह जो केक कटियो। ॾहाके में क़ौमी अमन कमेटी, पीर बख्श भट्टी, असिस्टेंट कमिश्नर उस्मान अब्दुल्ला, तारा सिंह ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी कॉन्फ्रेंस कोठाई वई। हालानी में नौजवान इत्तेहाद बचल हिंगोरे, मंज़ूर ख़ासकेली, गुलाम मुस्तफ़ा मुगल जी अॻवानी में रैली कढी केक काटियो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हू ख़ुशनसीब आहिनि खेनि कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना जहिड़ो अॻवान मिलियो जंहिं सरसब ऐं ख़ुशहाल मुल्क ॾिनो। हुन चयो त कायद-ए-आज़म मुल्क आज़ादु कराए मथां वॾो एहसान कयो, जंहिं करे अॼु हू आज़ादु माहौल में सुख जो साहु खणी रहिया आहिनि। अॻवाननि चयो त वालारियल कश्मीर में भारतीय फ़ौज ऐं मोदी सरकार जे ज़ुल्म ऐं ॾाढ मां साबित थियो आहे त आज़ादीअ जी केतिरी हैसियत आहे। हुननि वधीक चयो त मुल्क जी बका, क़ुर्बानी ऐं सलामतीअ लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि। पाक फ़ौज सां गॾिजी मुल्की सरहदुनि जो भरपूर दिफ़ा कंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk